सागर ज़िले की सियासत में अहम हैसियत रखंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान हाजी मोहम्मद हसन चांडियो सागर ज़िले जो उहो सियासी किरदार हो जैं पंहिंजी ज़िंदगी अवामी ख़िदमतनि हवाले करे छॾी। हाजी मोहम्मद हसन चांडियो तालुके सागर में पीपल्स पार्टी के मुनज़्ज़म ऐं मज़बूत करण लाइ अहम किरदार अदा कयो। इलाइक़े में संदसि सियासी ख़िदमतूं कॾहिं बि विसारे नथियूं सघिजनि। पाण ॿ भेरा यूसी नाज़िम रहियो। संदसि नाज़िमी दौर में इलाइक़े वासियुनि लाइ रोड रस्ता पाणी जे तलाउनि समेत ॿिया केतिरा ई तरक़ियाती कम कराया। पाण इंतिहाई शफ़ीक़ ऐं मिलनसार इंसान दोस्त जज़्बा रखंदड़ शख़्स हो। पार्टी प्रोग्रामनि समेत इलाइक़े वासियुनि जे हर ॾुख सुख जो साथी रहियो। हाजी मोहम्मद हसन चांडियो पंहिंजी बिरादरी खे मुतहद करे उन्हनि में शऊर लाट पिणु ॿारी। संदसि न्याज़मंदी ऐं वफ़ादारी सबबि संदसि हथ में अॼु बि केतिरियूं क़ौमूं साणुसि गॾु आहिनि। हाजी मोहम्मद हसन चांडियो सियासी समाजी प्रोग्रामनि समेत अवामी ख़िदमतनि में हमेशह अॻु भरो रहंदो हो। दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा तूं अञा थो जीअं हायड़े जीअड़ा 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 दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा तूं अञा थो जीअं हायड़े जीअड़ा जीअड़ा जीअड़ा। इंसानियत सां बिना कंहिं फ़र्क़ जे मुहबत कंदड़ हिन सियासी अॻवान खे असां खां विछड़े 2 वरह गुज़री विया, मगर संदसि सियासी समाजी ख़िदमतूं ऐं संदसि शफ़क़त कॾहिं बि विसारे नथी सघिजे। तूं त अॻे जो आदर आहीं, रहंदी तुंहिंजी सार सदा।